सिंध, दिल्ली, आगरा हिंदुस्तान जे वसी मैदाननि में जॾहिं मुग़लनि जी सल्तनत पंहिंजी ताक़त जे बुलंदियुनि ते बीठल हुई, तॾहिं तारीख़ जे पर्दे पुठियां ॿ नाला हुआ जेके वक़्त जे वहिकिरे खे बदिलाए रहिया हुआ। हिकु नालो हो अकबर आज़म, बर्दाश्त, वसी सोच ऐं हिकमत जो निशान। ॿियो नालो हो औरंगज़ेब आलमगीर, ज़ब्त, कानून ऐं सख़्त फ़ैसिले जो अक्स। दोस्तो, ही कहाणी तलवारनि जी न पर सोचनि जी जंग आहे। फतेहपुर सीकरी जो सुबुह। फतेहपुर सीकरी जे महल में सुबुह जो सूरज जॾहिं संगे मरमर जी दीवारनि ते पियो त रोशनी हर पासे पखिड़िजी वई। बाग़नि में फुआरा वहंदा हुआ ऐं हवा में ख़ुशबू हुई। अकबर आज़म पंहिंजी मख़सूस ख़ामोश अंदाज़ में बाग़ मां गुज़री रहियो हो। संदसि चहिरे ते ग़रूर न पर ॻणती हुई, सल्तनत जे माण्हुनि जे ऐं वक़्त जी। हू हिकु पथर जी बेंच ते वेही रहियो। संदसि ज़हन में सवाल हुआ, छा ताक़त सां दिलूं खटे सघजनि थियूं? छा तलवार खां सवाइ बि हुक्मरानी थी सघे थी? अकबर जो दौरु रुॻो जंगियुनि जो दौरु न हो, हू माण्हुनि खे वेझो आणणु चाहींदो हो। दरबार में मुख़्तलिफ़ मज़हबनि जा माण्हू गॾु थींदा हुआ। को आलिम क़ुरान पढ़ंदो हो, को पंडित वेदनि जो ज़िक्र कंदो हो, को राहिब ख़ामोशी में वेठो हूंदो हो। दोस्तो, अकबर उन्हनि सभिनी खे ग़ौर सां ॿुधंदो हो। वक़्त जो फेरो साल गुज़रिया, सल्तनत वधंदी वई। अकबर जो नालो तारीख़ में लिखिजी वियो, पर वक़्त कंहिंजो इंतज़ारु नथो करे। दिल्ली जे लाल क़िले में केतिरनि ई सालनि पोइ हिकु ॿियो बादशाह तख़्त ते वेठो हो, औरंगज़ेब आलमगीर। जी हा दोस्तो, औरंगज़ेब आलमगीर। संदसि चहिरो सख़्त, निगाह गहरी ऐं दिलि में नज़म हो। हुन तख़्त ताईं पहुचण लाइ रत जा दरिया ॾिठा हुआ, भाइरनि जी बग़ावत, पीउ सां इख़्तिलाफ़ ऐं इक़्तिदार जी बेरहम रांदि। औरंगज़ेब लाइ सल्तनत इबादत खां घटि न हुई। हू राति जो क़ुरान पढ़ंदो हो, ॾींहं जो हुकम जारी कंदो हो। संदसि लिबास सादो हो, पर हुकम सख़्त। अकबर जो पाछो औरंगज़ेब जे दरबार में हिकु ॾींहुं हिकु पुराणो मोरिख़ आयो। हुन हथ में हिकु ज़र्द थियल किताब खणी आयो। किताब अकबर आज़म जे दौर जो हो। औरंगज़ेब किताब खोलियो, लफ़्ज़ पढ़िया, फ़ैसिला ॾिठा ऐं हुक्मनि ते नज़र विधी। कुझु लम्हनि लाइ संदसि चहिरो बदिलजी वियो। हुन आहिस्ते चयो, हीउ बादशाह सल्तनत खे दिलि सां हलाइणु चाहींदो हो। मोरख वाराणियो, ऐं तव्हां हज़ूर उन खे कानून सां हलाए रहिया आहियो। औरंगज़ेब ख़ामोश थी वियो। दिलि में हिकु सवालु उभरियो जेको हुन कॾहिं ॿाहिरि न चयो। छा मां अकबर खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहियां? ख़्वाबनि जो सिंगम। हिकु राति जॾहिं दिल्ली ते ख़ामोशी हुई, औरंगज़ेब ख़्वाब में पाण खे हिकु वसी मैदान में ॾिठो। साम्हूं हिकु शाही शख़्स बीठो हो, नूरानी चहिरो, अखियुनि में वक़ार। औरंगज़ेब खे सुञाणे वरितो, अकबर आज़म। अकबर मुर्कियो, तूं मुंहिंजी सल्तनत जो हुक्मरान आहीं, पर छा तूं मुंहिंजी सोच खे सम्झी थो? औरंगज़ेब चयो, मां अल्लाह जे हुकम खे सम्झण जी कोशिशि कंदो आहियां। अकबर जवाबु ॾिनो, ऐं मां इंसान खे सम्झण जी। हवाउनि में हल्की सरसराहट थी। ॿई बादशाह हिक ॿिए खे ॾिसंदा रहिया। न दुश्मन न दोस्त, पर तारीख़ जा ॿ पासा हुआ। अकबर चयो, मूं माण्हुनि खे गॾु रखणु चाहियो। औरंगज़ेब चयो, मूं माण्हुनि खे ज़ाब्तो ॾियणु चाहियो। अकबर चयो, बर्दाश्त सल्तनत खे डिघो करे थी। औरंगज़ेब चयो, कानून सल्तनत खे मज़बूत करे थो। ख़्वाब आहिस्ते आहिस्ते टुटी वियो।
औरंगज़ेब जाॻियो। सुबुह जी अज़ान थी रही हुई। हुन वज़ू कयो, नमाज़ पढ़ी ऐं पोइ महल जी छित ते अची बीठो। दिल्ली जा मंज़र साम्हूं हुआ, बाज़ार, मस्जिदूं, महल, ग़रीब ऐं अमीर। हुन महसूस कयो त हू रुॻो हिकु बादशाह न, पर तारीख़ जी ज़ंजीर जो हिकु कड़ो आहे। अकबर जी यादि अञा बि माण्हुनि जे दिलनि में हुई। कुझु खेसि अज़ीम चवंदा हुआ, कुझु खेसि मुतनाज़, पर को बि इनकार न करे सघियो त हिन सल्तनत खे नओं रंग ॾिनो वञे। औरंगज़ेब पंहिंजे दौर में मस्जिदूं ठारायूं, कानून लागू कया ऐं सल्तनत खे वधायो, पर माण्हुनि जी ज़बान ते अञा बि अकबर जो नालो ज़िंदा हो। साल गुज़रिया, औरंगज़ेब पोढ़ो थियो। सल्तनत वॾी हुई, पर अंदरूनी दबाव वधी वियो हो। हिकु ॾींहुं हू पंहिंजे कमरे में वेठो हो, साम्हूं ख़ाली तख़्त। हुन पाण सां ॻाल्हायो, अकबर, शायदि तूं सही हुएं, या शायदि मां। का बि आवाज़ न आई, सिर्फ़ु वक़्त जी ख़ामोशी हुई। जॾहिं औरंगज़ेब वफ़ात कई त संदसि लाश सादी क़बर में रखियो वियो। को बि शानदार मक़बरो न, को बि सोन जो निशान न। अकबर जो मक़बरो ॿिए पासे अञा बि माण्हुनि खे पाण ॾांहुं छिकींदो रहियो हो। तारीख़ ॿिन्ही खे यादि रखियो, हिक खे वसीअ दिलि लाइ, ॿिए खे मज़बूत हथ लाइ। हिंदुस्तान जी धरती अञा बि ॿिन्ही बादशाहनि जे क़दमनि जा निशान खणे थी। महलनि जे भितियुनि में अकबर जी खिल आहे ऐं क़िलनि जी दीवारनि में औरंगज़ेब जी शक्ति। हीअ कहाणी हिते ख़तमु नथी थिए, छो त तारीख़ कॾहिं ख़तमु नाहे थींदी दोस्तो। जिते ताक़त आहे, उते अकबर ऐं औरंगज़ेब जी छांव ज़रूरु हूंदी आहे। दोस्तो, उमेदु कयूं त तव्हांखे अॼु जी कहाणी पसंदि आई हूंदी। जे कहाणी पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं वधि खां वधि हिन वीडियो खे पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। ऐं हा दोस्तो, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारंदा ऐं गॾु ई लॻल बेल आइकन खे प्रेस करे छॾींदा, जीअं असांजी हर नई अचण वारी कहाणी जो नोटिफिकेशन सभ खां पहिरीं अव्हां ताईं पहुची सघे। मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसिताईं रखो पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।